कैंसर जा मरीज़ खोड़ सारा तव्हां वटि अचनि पिया, तव्हां ॾिसो पिया इलाज बि थिए पियो, फ्री ऑफ कॉस्ट आहे इलाज? बिल्कुलु आहे। जी। ईअं ॾिसो, हाणे मसइलो इहो आहे त हर हिकु इंस्टीट्यूशन जा वसाइल्स हूंदा आहिनि न, जी जेके ज़रूरी न आहे त जेकॾहिं दुनिया में जेको कैंसर जो इलाजु आहे उहो त अॼुकल्ह वञी करे जीन ते ऐं ट्रांसप्लांट ते ऐं कार टी सेल्स वग़ैरह जेके आहिनि उन्हनि ते वञी पतो आहे। जी पर इहे वसाइल्स जेके आहिनि ज़रूरी न आहिनि त जेको आहे सो फुलफिल करे सघे हर जेको आहे सो हॉस्पिटल। पोइ उनजे लाइ इहो आहे त जेके बेसिक जेका असां फस्ट लाइन ट्रीटमेंट आहे जेका उहा गवर्नमेंट सेक्टर्स में मौजूदु आहे। बाक़ी जेकॾहिं उन्हनि खे सेकेंड लाइन या थर्ड लाइन ट्रीटमेंट मिले थी जंहिंमें मालिक्यूल्स आहिनि, मालिक्यूल जो मतिलबु आहे जेका टारगेट थेरेपी आहे जी उहा पेशेंट खे पंहिंजे पॉकेट्स मां या पाकिस्तान बैतुल माल आहे या जेको आहे सो कुझु NGOs आहिनि जेको तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान ऐं कराची हिकिड़ो NGO जो हब आहे जी। त उन्हनि मां उन्हनि खे जेको आहे सो मिले थी ऐं उन्हनि मां जेको आहे सो उहा ट्रीटमेंट थिए थी। बाक़ी त जेका फस्ट लाइन ट्रीटमेंट आहे जेका जंहिंखे चओसि जेको आहे सो इनिशियल ट्रीटमेंट, उन में इनिशियल ट्रीटमेंट में कैंसर में को हिकिड़ी ट्रीटमेंट न हूंदी आहे, सर्जरी, जी ठीकु आहे, उन खां बाद में रेडियोथेरेपी ऐं प्लस फस्ट लाइन कीमोथेरेपी इहा मौजूदु आहे जेका टोटल फ्री कास्ट गवर्नमेंट हॉस्पिटल में थिए थी। सही। अच्छा, JPMC में खोड़ सारा मरीज़ असीं ॾिसूं था, या सिविल हॉस्पिटल आहे या असां वटि NIC VD आहे, पेशेंट वधी विया आहिनि, बीमारियूं वधी वियूं आहिनि।